बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शुरू अल्लाह दा नाम निहायत मेहरबान। असां सारन दी फसल दी ॻाल्हि कंदासीं त असां सारन दी फसल जो कितो अघु पियो हले त उहो 2300 2200 मण पियो हले ऐं भाण जी ॿोरी टीपो ॿोरी लॻी पई आहे 14,000 15,000 ऐं पिण भाण ॿिया बि किथे आहिनि काफ़ी भाण आहिनि उहे महांगा लॻा पिया आहिनि। असांजी सिंध हुकूमत ऐं असांजे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐं घणो वज़ीर चावलक नंजार ऐं त असांजे वॾे वज़ीर मुराद अली शाह समेत MP MA आहिनि उहे किथे सदर आहिनि ज़िले सदर आहिनि किथे MN आहिनि MP आहिनि वरी किथे मथी सीट में आहिनि त उहे किथे आहिनि अघु केड़ायूं ऐं आवाम खे नुक़सानु पहुचाइण जी कोशिशि घणी लॻी पई आहे। त सारन द फसल इन जॻह 4,000 मन नथा कनि 3,000 त मथां हुननि खे फ़ाइदो मिले मथां उहे कुझु हुननि जी बचति थिए ऐं इहा शहबाज शरीफ़ साहिबु वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ साहिब खे बि थियणु खपे त इहा किथे आवाम जी रेट आहे उहा सारन जी किथे रेट आहे उहा थोरी मथे कनि ऐं सारन जी रेट सुठो अघु ॾियनि जीअं हारी माण्हू ऐं बनी आबाद करणु आया हुननि जी कुझु बचति थिए ऐं हुननि जी घर जीअं हली सघे त इहा रेट किथे हले पई इहा सुठी मुनाफ़त रेट न आहे त 2300 2200 ऐं हुनखां 2 किलो कट बि थिए थी इहा सुठा रेट बहितरीनु नथा कनि ऐं उहा मां इन ॻाल्हि में ख़ासि ॻाल्हाईंदुमि त शहबाज शरीफ़ साहिब खे असां मुतालबो रखंदासीं जावलक नंजार घणो वज़ीर खे ऐं वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह खे कुझु आवाम जो रेट सारन जो किथे फसल आहे हुन जो रेट मथे चाढ़ो ऐं हुन खे कुझु अघु वधायो जीअं ग़रीब गुरबता जीअं पंहिंजो कर्ज़ु लाहे सघनि ऐं कुझु पंहिंजी बचति करे सघनि ऐं कुझु पंहिंजो फ़ाइदो वठी सघनि।